इतने वहाँ ताईं अहम ख़बर पहुँचाईंदासीं टंडूजाम मां, जिथे खीसाना मोरीलग रोहड़ी केनाल तां हद किलो हटाइण तां छिकताण थी आहे, जन त रहवासियुनि हैदराबाद मीरपुर खास रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त रहवासियुनि हैदराबाद मीरपुर खास रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। रहवासियुनि जो एहतजाज कंदे चयो आहे त असां घर ॾाहिण न ॾींदासीं। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त टंडूजाम में खीसाना मोरीलग रोहड़ी केनाल तां हद किलो हटाइण तां छिकताण पैदा थी वई। रहवासियुनि हैदराबाद मीरपुर खास रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं टंडूजाम मां पहुचाई पिया, जिथे खीसाना मोरीलग रोहड़ी केनाल तां हद किलो हटाइण तां छिकताण थी आहे, जन त रहवासियुनि हैदराबाद मीरपुर खास रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त असां घर ॾाहिण न ॾींदासीं। तफ़सील मालूम कंदासीं टंडूजाम मां अज़हर लोची खां। जी अज़हर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, टंडूजाम के खेसाना मोरी वाले इलाके में वाहन के कपड़न से मुबैना तौर ते कब्जे माप का ड्राइण खिलाफ खेसाना मोरी के रवासिन पारा पुलिस इंतजामिया से चकरियों की मचल रवासिन पारा हैदराबाद मीरपुर खास रोड से बंद करे इंतजामिया खिलाफ नारेबाजी कई। मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त इंतजामिया सरासर नाइंसाफ़ी करे रही है। जेतिरी कब्जो है वो ड्राए वञे, उन खां वधीक ड्राए थो त असां एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। इंतजामिया जो चवणु आहे त फौरी तौर ते कब्जे कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। जेको भी कब्जो कंदो उन खिलाफ सख्त नारेबाजी कई वेंदी। उन मौके ते एहतजाज कंदड़नि सां इंतजामिया पहुची ॻाल्हियूं कई ऐं ज़रिए वटां मालूम थियो आहे त अॼु जेको आहे हिकिड़ी अहम गॾिजाणी हुन पास हतमी फ़ैसिलो करण बावजूद घर ड्राया वेंदा। जी, वॾी महिरबानी अवां जी अज़हर अपडेट करण लाइ।